इंदिरा पूनावाला शहदादपुरी पेश करे रही आहियां पंहिंजी हिकिड़ी कहाणी जंहिंजो नालो आहे सिंधियत जी सुञाणप। सिंधियत जी सुञाणप। हलो हलो मां फ़ोन कंदी रहियसि। फ़ोन ते कंहिं इंग्लिश में ॻाल्हायो, हलो जी। जवाब खां पोइ मूं सिंधीअ में चयो, तव्हीं सिंधी आहियो? जवाब वरी बि इंग्लिश में आयो, यस। मूं चयो, घर में को सिंधी ॻाल्हाईंदड़ आहे तव्हांजे? हुन चयो, हा, मुंहिंजी ससु आहे जा 70 सालनि जी आहे। अॼुकल्ह कंहिंखे सिंधी थी अचे। उहो सभु कुझु अंग्रेज़ीअ में ई ॻाल्हाए रही हुई। तरस मां ससु खे सॾियां थी, पर तूं केरु आहीं? मूं पंहिंजो नालो ॿुधायो। हुन पुछियो, तूं बि सिंधियाणी आहीं? मूं चयो, हा, मां सिंधियाणी आहियां, पर हू सभु इंग्लिश में ई ॻाल्हाए रही हुई। मुंहिंजी ससु जेतिरी? मूं चयो, न। मूं पंहिंजी उमिरि ॿुधाई त उहा वाइड़ी थी वई। चए, तव्हांखे सिंधी कीअं थी अचे पई पोइ? तव्हां त नंढी उमिरि जा आहियो। मूं खिलियो, पंहिंजे मम्मीअ खे सॾु, हिनखे कंहिंखे नियापो ॾे। पर हिन दिलचस्पी हुनजी रहिजी वई। हुनखे सिंधी त न पई अचे। पंहिंजो नालो हुन नीतू ॿुधायो। जेसिताईं सिंधी सुठी अचई तेसिताईं असांजी वार्तालाप असांजी इंग्लिश में ई हलंदी रही। हुन पुछियो, तोखे सिंधी इन लाइ थी अचे जो तूं सिंधी मीडियम में पढ़ी आहीं? ऐं ॾाढे वॾे नखरे ऐं फ़ख़्र सां चयईं त मां इंग्लिश मीडियम में पढ़ी आहियां, तंहिं करे मूंखे सिंधी कोन हूंदी आहे। मां फलाणे कॉन्वेंट में पढ़ी आहियां, इन करे मुंहिंजा उचार बि अमेरिकन वांगुरु हूंदा आहिनि। ऐं मूं संदसि लहज़े खे सारायो त मुंहिंजो लहज़ो त ॾाढो सुठो आहे। पर ख़ुशि थी वई। एतिरे में संदसि ॿुढी ससु शायदि फ़ोन अॻियां हाणे हिन सां नीतू हिंदीअ में ॻाल्हायो, मूंखे फ़ोन ते चयईं, छा कयां? मुंहिंजी सुठी इंग्लिश मुंहिंजी ससु खे इंग्लिश कोन ईंदी आहे। नौकराणीअ खे सां मराठीअ में ॻाल्हाइणो पवंदो आहे ऐं सिंधी मूंखे त ईंदी ई कोन्हे। थोरो थोरो पंहिंजे ससु लाइ हिंदी सिखी आहियां। नीतूअ ससु खे फ़ोन ॾींदे चयईं, मम्मी, का सिंधी माई आहे जंहिं तोसां ॻाल्हाइण थी चाहे, मां हिनखे कोन सुञाणा। इहो सभु कुझु इंग्लिश में चई रही हुई, हिंदीअ में चई रही हुई। कंहिंजे हथ में फ़ोन हो। हलो हलो मूं प्यार विचां चयो, अमर कीअं आहियो? अमर कीअं आहियो? अलाए छा चयो जो फ़ोन ते सुॾिका ॿुधण में अचण लॻा ऐं सुॾिकनि जे विच में हिकु झीणो आवाज़ु आयो, हुब सां भरियलु, तो मूंखे अमर चयो, तूं सिंधियाणी आहीं? मुंहिंजो हियांउ भरिजी आयो आहे। अणॾिठल अणसुञातल पंहिंजी सॻीअ माउ जे उमिरि जेतिरी स्त्री जे वातां उन घड़ीअ उहे अल्फाज़ ॿुधी ऐं अमर अखर में संदसि तासीर ॾिसी। आख़िर इंसान असां ॿिन्ही पाण खे संभालियोसीं। तूं केरु आहीं ऐं मूंसां छो थी ॻाल्हाइणु चाहीं? केतिरी उमिरि अथई? नालो वग़ैरह सवालनि पुठियां सवाल ॿुढी माई पुछंदी वई। ॿुढी अमर मूंखे सभु कुझु ॿुधायो। सिंधी ॻाल्हाइण में बि अजीब सुख आहे, ॿुढी अमर मूंखे ॿुधायो। मूं चयो, अम्मा, वेझो ई रहंदा आहियो छा? घर में बि तव्हां कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहियो? नीतू तोखे पतो ॿुधाईंदी, मूंखे त ख़बर कोन्हे। मूंखे त रस्ता बि ख़बर कोन्हनि ऐं मोतीअ बिंदुअ जे ऑपरेशन मूंखे त जॾो करे छॾियो आहे। पर असां तमामु तोखे असांजो फ़ोन नंबर किथां मिलियो ऐं तोखे कीअं ख़्यालु आयो त मूंसां तूं ॻाल्हाईं? सिंधी अखर ॿुधी मुंहिंजो मनु भरिजी आयो आहे। घणनि वक़्त खां वठी ॿुधो ई परलाउ ते ई कोन पियो आहे। मूं चयो, डायरेक्टरी मां सभिनी सिंधियुनि जा फ़ोन कढिया ऐं तव्हांजो बि फ़ोन नंबर मिली वियो। पुछाईं, छो, छा कंदीअ तूं? सभिनी सिंधियुनि सां गॾिजी सभिनी जा नंबर कठा कया अथई। सिंधी संस्था जो मेंबर बणाइणो अथई छा करिणो आहे हिन इरादे में?
जिते सभु मराठा था रहनि, सिंधी रहंदा आहिनि, त बि छा घणा घर हूंदा हिन एरिया में। मूं खिली चयो अमर 39 घर सिंधियुनि जा आहिनि, सभु टिरनि पखड़ियल आहिनि, हिक ॿिए जे विजूत खां बि बेख़बर आहिनि त कहिड़ो सिंधी किथे रहंदो आहे। हिन एराज़ीअ में ई 39 घर आहिनि। सभु जेके आहिनि से सिंधी अलॻि अलॻि आहिनि, के इंग्लिश टाइप सिंधी आहिनि, के मराठी टाइप सिंधी आहिनि, के गुजराती टाइप आहिनि त सभु सिंधी, पर उन्हनि जी ॿोलीअ जो लहज़ो, ॿोलीअ जा अखर बदिलजी विया आहिनि। ऐं पाण खे सिंधियुनि एतिरो त सभिनी रंगनि में रंगे छॾियो आहे जो संदनि असुलु रंग कहिड़ो आहे सो बि ख़बर कोन थी पए। मुंहिंजी ॻाल्हियुनि सम्झ में न आयूं, सो तकड़ में अमर पोइ नुंहं खे चओ मूंखे एड्रेस ॾे, मां सुभाणे तव्हांजे घर ईंदसि ऐं ख़ूब ॻाल्हियूं कंदासीं। ॿिए ॾींहुं मुक़ररु कयल वक़्तु मूजिबि मूं घर में क़दम रखियो। वॾो शानदार बाग़ हुयो, तरह तरह जा गुल हुआ बाग़ में। हाणे मूं गुलनि जे विच में गुलनि जा अटरंदड़ हिकिड़ो मुखरो ॾिठो। मूं उन खां पुछो तुंहिंजो नालो, तूं ई नीतू आहीं न? चई हा, फ़ोन ते मूं ई ॻाल्हायो तव्हां सां इंग्लिश में। ऐं पोइ ॻाल्हाईंदी चई मूंखे ईअं महसूसु थियो त खादीअ जी साड़ी पाईंदड़ का मथे ते को वॾो तिलक लॻाए का करवड़ माई जेका आहे सा समाज सुधारक जो कमु करे रही आहे। पर तव्हां त बिल्कुलु मूं वांगुरु था लॻो, नीतियो चयो। मूं जुमिले खे रज विचां चयो त तव्हां महिरबानी जो तो इहे अखर चया आहिनि, अंदरि हलण न चवंदी छा? मूं नीतो खे चयो। हिन स्वागत कयो। अंदरि हलंदे हलंदे मूं पंहिंजे पर्स मां झूलेलाल जी मूर्ति कढी हिन खे ॾिनो। चई गिफ्ट तो लाइ। हिन कुझु हकी बकी चई, थैंक्स बि न चई। चई कंहिंजो? दीदी मां कुझु तव्हां खां पुछां? मूं चयो पुछ। हीअ कंहिंजी मूर्ति आहे? तव्हां चयो था झूलेलाल जी मूर्ति आहे, कंहिंजी? मां त पहिरियों दफ़ो ॿुधी रही आहियां हिन बारे में। कंहिंजी तस्वीर आहे मूंखे ख़बर कोन्हे। संदसि मासूमियत ॾिसी मुंहिंजे वात मां कौरान भरिजी वई। सिंधी ऐं सिंधत जे नाले ते पज़ाहिरी मुर्कंदे चयमि, लाल साईं झूलेलाल जल देवता सिंधियुनि जो देवता आहे नीतू। हिन विसावल आवाज़ में चयो, अॼु ताईं ख़बर मूंखे छो न पई त झूलेलाल सिंधियुनि जो देवता आहे। मां नीतियो खे इन सुवाल जो जवाबु कहिड़ो ॾियां, छाकाणि त कंहिंखे ॾोही बणायां। ख़ैर मां हुन जो जवाबु टारींदी अॻिते वधंदी रहियसि अणॾिठल अमर जे तलाश में। भाकुर पाए अमर सां गॾियूंसीं। चई अचु मुंहिंजी सिंधियाणी। मां मूं वॾो टहिक ॾिनो। चङो अरसो हुन भाकुर में रहियसि। मन भरिजी आयो। पंहिंजे अमर जी यादि अची वई जा 3 सालनि खां अॻु मूंखे छॾे परमात्मा में लीन थी वई हुई। उन वक़्त खां वठी अम्मा अखर चवण खां मां सिकण लॻी हुअसि, पर हिकु वॾो ख़ाल हो जो मन में भरिजी वियो हो। दिलि में अहिड़ा ख़ाल भरिजंदा त कोन आहिनि, पर कुझु सुकून मिलंदो आहे साॻे क़िस्म जे शख़्सियत खे ॾिसी करे। हालिया ॾियण खां पोइ ख़बर पई 14-15 सालनि खां उहा बिल्कुलु सिंधियुनि खां कटियल हुई। बसि जीअं थींदो वियो स्वीकार कंदी वई। हूअ सुबुह निकिरणु राति जो 10-11 अचनि, सुबुह जो निकिरी वञनि, राति जो 10-11 बजे धंधनि वारा अचनि। हिन उत्साह ॾेखार 10 साल अॻु बि भगवंती नावाणीअ जा मां केसट ॿुधंदी हुअसि। मूं शिकायत जे नोह में चयो, तव्हां अम्मा ॿारनि सां सिंधी छो न ॻाल्हाई? पुट स्कूल में अंग्रेज़ी, असांखे बि अलाए छा थी वियो जो टुटल फुटल हिंदीअ में पिया ॻाल्हाईंदा हुआसीं। संदसि अलाए कीअं सिंधी छॾाइजी वई, ख़बर बि कोन पई। आस पास सभु मराठनि जा घर आहिनि, सिंधीअ जो प्रलाप पवण बि मुश्किल आहे। अजब पियो लॻे सिंधी अखर ॿुधी करे बि ऐं तोसां ॻाल्हाईंदे।
ख़ैर मां हुन कुटुंब सां जॾहिं मोकिलायो, पंहिंजे घर में हिकिड़ी मीटिंग रखी। तंहिंमें नीतू मुर्कंदे चयो, मम्मीअ खे ड्राइवर सां गॾु मोकिलींदसि। मूं बाबू मां पुछियो त सिर्फ़ु मम्मी छो अचे, तूं बि अचु, पंहिंजे पुट खे बि वठी अचु, मज़ो ईंदो। हिन चयो, मूंखे त सिंधी ईंदी थोरी आहे, थोरो थोरो सम्झंदी आहियां। मूं चयो, को बि न खिलंदो, तो जहिड़ा तो जहिड़ियूं घणे उते हूंदियूं जिन खे इहा पंहिंजी ॿोली, पंहिंजी मातृभाषा कोन ईंदी हूंदी। नीतू अहिड़े नमूने इमारत हेठां नालो पढ़ंदे, हर जे घर जे वायुमंडल ॾिसंदे, गॾिजंदे, पंहिंजे बंगलनि वारे एराज़े में वाक़ुफ़ चहिरनि में अणवाक़ुफ़नि सां गॾिजंदे उहो ॾींहुं अची पहुतो जंहिं ॾींहुं सिंधियुनि जी मीटिंग हुई। पंहिंजे घर में हुई मुंहिंजे तमामु घणो वीचारनि जे उथल पुथल खां पोइ अंदाज़े मूजिबि 25-30 माण्हू सिंधी ईंदा जेके मीटिंग में अचणा आहिनि। पर असां सिंधियुनि जो हाल अहिवाल ॾिसी करे ईअं पियो महसूसु थिए ज़हन में त मन मुंझी पियो हो, हिकु बि ईंदो या 2 ईंदा या 4 ईंदा, केतिरा ईंदा मुंहिंजे घर में। ईंदड़ महिमाननि जी तयारी कंदे बि कंदे कंदे अच वञ में मशगूल हुअसि। पंहिंजे हालति ते खिली बि रही हुअसि त 40 ऐं 50 माण्हुनि जी चांहि, बिस्कुट, चूड़ो वग़ैरह वग़ैरह नंढे कमरे मां हाल खे ॾिसंदे, कुर्सियूं रखंदे, पासे वारनि खां घुराईंदे मां खिलण हालति में हुअसि। ही बि जे 3 आया माण्हू त सभु खिलंदा, मुंहिंजो पारे वारा बि, मुंहिंजे घर जा भाती बि 2-3 अची विया त थोरा मर्द, घणियूं औरतूं, ज़ालूं ईंदियूं वियूं। 30-35 जो अंदाज़ थी वियो ऐं 38-40 ताईं वञी अंदाज़ पहुतो ऐं घर जा सभु रूम भरिजी विया, किचन बि भरिजी वई। कुर्सियूं पासे वारनि खां वठी आयासीं ऐं के पट में वेठा, के किथे। मुंहिंजे के अलॻि अलॻि पलंगनि ते बि वेही रहिया वञी। मुंहिंजे अखियुनि में ख़ुशीअ सां भरियल लुड़क हुआ। चहिरे ते हिकु अजीब फातहाना मुस्कुराहट हुई। पंहिंजे घोट ॾांहुं फतह मुर्क सां निहारींदे चवणु लॻसि, ॾिसो, ख़ैर 1/2 कलाक हिक ॿिए सां गॾिजण मिसजण में लॻी विया। मूंखे ॾिसी ॿुधी सघे अहिड़े हंधि मां वञी बीठसि। मीटिंग शुरू कयासीं। सभिनी पंहिंजी पंहिंजी वाक़फ़ियत ॾिनी। उन खां पोइ मूं सभिनी में झूलेलाल जो फ़ोटो विरहायो ऐं सभिनी खे चयो मुंहिंजे पंहिंजे घर में लॻायो। सिंधियत जी सुञाणप, उॾेरो लाल हिकु सुञाणप जी निशानी आहे। नई पीढ़ीअ खे ॾोह पिया था ॾियूं त सिंधी छॾे ॾिनी अथऊं ऐं घणे वारे बुज़ुर्गनि खे विरहाङे खां पोइ या त स्कूल ई कोन मिलिया, तंहिं करे उन्हनि खे हिंदी ऐं ॿियनि ॿोलियुनि में ॿारनि खे पंहिंजे विझणु शुरू करे छॾियो। दीदी, हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हिकु सुवालु मूंखां पुछियो वियो। इंग्लिश मीडियम में सभिनी जा ॿार पढ़नि था त पंहिंजी ॿोली ॻाल्हाइनि था। सभई इंग्लिश मीडियम में पढ़नि था पर पंहिंजी ॿोली ॻाल्हाइनि था, जेका उन्हनि जी मादिरी ॿोली आहे। मूं मराठी, गुजराती, ॾखण भारत वारनि खे कॾहिं बि इंग्लिश में पाण में घर में ॻाल्हाईंदे कोन ॾिठो आहे। मराठा माउ खे आई चवनि, पीउ खे बाबा चवनि। असां छो ईअं मम्मी डैडी चवणु शुरू करे छॾियो आहे? मां छा जवाबु ॾियां? इहा विषय हिकु मज़ाक़ बणिजी पई आहे। सभिनी ज़ातियुनि लाइ सिंधी ॿोली ऐं सिंधियुनि जी ॿोली दुर्गति थी वई आहे। नीतू मूंसां इंग्लिश में ॻाल्हाए रही हुई। मूं खेसि इंग्लिश में ई जवाबु ॾिनो। सभिनी खे एतिराज़ु महसूसु थियो। सभु खिलखिल करंदे चवणु लॻा, अरे हीअ त इंग्लिश में थी ॻाल्हाए, सिंधी ॻाल्हायो भई, सिंधी ॻाल्हायो। मूं बि वधीक वॾो हिकिड़ो टैक ॾिनो। उन टैक जो मतिलबु सिर्फ़ु हो, मूं मुंहिंजी धीअ सम्झो घर में हिंदी, मराठी, इंग्लिश ॻाल्हाईंदड़ सभु जेके आहिनि, अॼु सिंधियत जे जज़्बे में अची छो अलाए या दाइमी सिंधी ॻाल्हाइण लाइ
एॾो ज़ोर भरे रहिया जेके घर में इंग्लिश मराठी और हिंदी ॻाल्हाईंदा आहिनि। पोइ तो कंहिं मेड़ मां पुछो, तोखे सिंधियुनि खे हीअं मिलाइण जो ख़्यालु कीअं आयो, छो गॾिजाणे रखियो हेतिरनि सालनि खां? त ख़बर बि कोन्हे 39 घर मॉडल कॉलोनी में आहिनि। वॾी एराज़ीअ में टिरियल पखिड़ियल माण्हू रहनि था। रस्तनि ते ईंदे वेंदे ॾिसण में सम्झ में कोन थो अचे त केरु सिंधी आहे केरु अलॻि आहे। सो टीवी वीडियो पकिड़े माण्हू घर में वेठा हूंदा आहिनि। सो कहिड़ो कारण आहे हीउ गॾिजणे जो ख़्यालु कीअं आयो तव्हांजे मन में? उन सुवाल ते मां ॾाढी जज़्बातनि थी वियसि। असु रोअण ते दिलि चई रही हुई। ज़ो सो रोअण जे ते चीखण ते अहिड़ी चीख जा वञी आसमान खे छुए, अहिड़ी चीख जा वञी आसमान खे छुए, जा धरतीअ खे धोॾाए छॾे। पर उन चीख उन रोदन खे दॿाइण लाइ मूं पाणी जे गिलास हथ जो सहारो वरितो ऐं कुझु पल विच में डुक डुक भरे पाणी पीअण लॻसि। सभिनी जे अखियुनि में पाणी हो ऐं हिकु सन्नाटो छायल हो। मूं हिकु ज़ाल तरफ़ इशारो कयो जा अछी साड़ीअ में वेठी हुई। मूं चयो, असां हिते जेके गॾिया आहियूं ऐं गॾिजण जो ख़्यालु आहे सो हिन जे करे। सभिनी पंहिंजा मुंहं वड़ाए उन तरफ़ ॾिसो। सभिनी निहारण शुरू कयो। हुन झुकियल कंध अञा बि वधीक झुकाए छॾियो। ॻोड़ा संदसि गिलनि ते हा। मूं चयो, हीअ मिसिस वाधवाणी, इन जे करे असां गॾिजा आहियूं। पंहिंजे सिंधी किताबनि खे ॾेखारे चयो त इन जे करे असां गॾिया आहियूं त सिंधी किताब बि थींदा आहिनि। 4 महीने खां रहियल मिसिस वाधवाणी हिन जे पतीअ खे दिलि जो दौरो पियो हुयो। उहा वीचारी ॾाढी परेशान थी वई ऐं सभिनी खे मदद लाइ सॾे रही हुई। पर पासे वारनि खे कंहिंखे बि ख़बर कोन हुई त हिननि जे विच में कहिड़ियूं रीतियूं रस्मूं आहिनि। सो उहे के बि जेके आहे से कोन अची रहिया हुआ। ऐं वॾनि माण्हुनि जी कॉलोनी फ्लैट जंहिंमें दरवाज़ा बंदि, तंहिंमें अहिड़ी हालत थी वई। 4 कांधी मिलण ॼण त हिननि खे मुश्किल थी वियो। लिफ्ट मां बि कीअं भला लाश खे लाहिनि। त इन चिंता में अलाए हिननि सिंधियुनि में कहिड़ा रवाज आहिनि। इन करे एतिरे क़दुरु जो वॉचमैन, लिफ्ट मैन ऐं सभई जेका असां उहा उन उथी करे चयो त मां ॾाढी बेहाल थी वियसि। एम्बुलेंस, क्रियाक्रम ताईं नौकर, वॉचमैन, अलाए कहिड़नि नंढनि वॾनि माण्हुनि खे ख़र्ची ॾेई मां थकिजी पियसि। ऐं कहिड़े बि तरीक़े सां असां हिन जो अग्नि संस्कार कयो। मिट माइट लॾ प्राण में हिक ॿिए खां विछड़ी विया आहिनि। धरतीअ धिकाणल सिंधी, धरतीअ धिकाणल सिंधी अकेले हुअण जो अहसासु हाणे शिदत सां महसूसु करे रहिया आहिनि। मन जी अकेलाइप, संस्कृतीअ जी अकेलाइप, कल्चरल अकेलाइप, सिंधी हुअण जी सुञाणप ॼण त असांखे ॾंगे रही आहे। बसि पोइ त किसनि पुठियां किसा शुरू थी विया। सभु को ॻाल्हाइण लाइ उतावलो हो ऐं सभु को चाहे पियो त हुन जी ॻाल्हि असीं ॿुधूं। चतुर वारी एराज़ीअ में हिकु बंगले में हिकु सिंधी माई तमामु घणी बीमार थी वई त गुज़ारे बि वई। त केरु सनानु केरु कराए? हुनजी 12 साल जी जेका न्याणी हुई त हिन खे सनानु करायो। पर उहा जेका छोकिरी सदमो बर्दाश्त करे न सघी ऐं उहा पागल थी वई छोकिरी। छाकाणि हीअ अकेलाइप में कोई न लभे पंहिंजे माउ खे, मुर्दे जिस्म खे सनानु कराइण ऐं सॼो वातावरण, त उहो ॾाढो माना हुनजे दिमाग़ ते असरु थी वियो। उहा छोकिरी पागल थी वई ऐं हुनखे डॉक्टर जो इलाजु कराइणो पियो। घटना ॿुधी सभिनी जा मुंहं लही विया। सीसराट भरींदे हिकु अमर चयो, कुतो बि कुर्म में सुहे।
गुज़िरियल साल मुंहिंजे धंधे में चटाभेटीअ खां जलियल पजलियल के माण्हू गैर सिंधी उन्हनि तमामु घणी जेलसीअ में अची करे, हसद में अची करे मुंहिंजे दुकान ते पथराव करे ऐं मुंहिंजी शयूं जेके से तोड़ाए छॾियूं ऐं मूंखां ज़बरदस्तीअ दुकानु बंदि करायो। हिकिड़ो सिंधी कोन हो, सभई लोकल माण्हू हुआ। मूंखे हथ जोड़ना पिया ऐं एराज़े ग्राहक खे जेको आहे सो चयमि मां कोन बाबा विकिणंदसि, मां दुकानु पंहिंजो बंदि थो कयां। हिकिड़े भाईअ मूंखां चयो, हिकु गैर सिंधीअ सां था लड़ूं त 100 जमाती वञनि था, हिकु गैर सिंधीअ सां था लड़ूं त 100 जमाती था वञनि। असीं छा करियूं? जॾहिं सभु पंहिंजो हुयां हल्को कयो ऐं वायुमंडल थोरो ॻोड़ो थी वियो हो, नीतू ऐं पंहिंजे 3 सालनि जे ॿार खे पुट खे चयो, पुट चओ जय झूलेलाल, ऐं हुन मुस्कुराईंदे शर्माईंदे चयो जय झूलेलाल। बसि पोइ त नारा गूंजण लॻा, झूलेलाल बेराई पार, झूलेलाल बेराई पार, ऐं नीतू मुस्कुराइण लॻी। ॿुढी अमर आसीस कंदे चयो, पलव पाईंदे चयो, शल सभु सुख दुख जा सभु सिंधी साथी थियूं, हमेशह हिक ॿिए सां गॾु हुजूं, सभिनी सिंधी गॾु थियूं, अकेलाइप जी भावना असांजे मन मां हली वञे। ॼण त अमर जेको आहे सो पलव पाए रही हुई, सभु शांत में सिंधी वेही सिंधी अमर जी दुआ ऐं प्रार्थनाऊं ॿुधण लॻा ऐं पलव पाइण लॻा। महिरबानी।